अस्सलाम वालेकुम तान सुबह टीवी न्यूज़ आया वाली मोहम्मद जाड़ो नजर विझो था नौशरो फिरोज का एम ज़फर तगर जन रिपोर्ट थे नाज़रीन मरहूम जलाल चांडियो जी 21 वर्सी सगा शाख फुल तरफा फुल शहर में मल्हाई वई। सगा के अगवान प्रोफेसर बख्श अली चांडियो, मोहम्मद खालिद मेमन, उस्ताद गुलाम मुर्तज़ा फुल, अब्दुलरज़ाक मला, रियाज चांडियो, उमदाद मला, सईद असलम शाह, मोहम्मद खान फुल, माजिद मेमन, हाशिम सुमरो ऐं ॿियनि मरहूम जी मज़ार ते कुल निछावर करे दुआ घुरी। तक़रीब के अगवान खिताब कंदे चयो त सगा शाख फुल जलाल चांडियो जी पहिरीं वर्सीअ खां हिन 21 वर्सी ताईं हमेशा भरपूर नमूने मल्हाई आहे, जॾहिं त अॼोकी वर्सी बरसात सबबि सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं। हुननि चयो त जलाल चांडियो राग जी दुनिया में हिकु अहिड़ो सितारो हो जेको अॼु ॾींहं ताईं चमकी रहियो आहे ऐं सिंध खां सवाइ दुनिया जे ॿियनि मुल्कनि दुबई, लंदन में पिणु खेसि भेटाऊं पेश कयूं वयूं। ॿिए पासे जलाल चांडियो जे फर्ज़ंदनि कलंद बख्श चांडियो, माशूक चांडियो, पोटे शहजाद चांडियो, सैयद खुदानू शाह ऐं ॿियनि फनकारनि, सैयद अज़ीज़ुल्लाह शाह समेत ॿियनि जलाल चांडियो जे शागिर्दनि, फनकारनि, संगत समेत संदसि जे मज़ार ते चादर चाढ़े सूफ़ी कलाम चई खेसि भेटा पेश कई ऐं आख़िर में ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह पिणु कई वई।